कंडियारो शहर जे छंडड़ मोरी भरिसां रहंदड़ खदड़े नूर बानू फ़कीर किरण फ़कीर पारां सनन इलाइक़े में ज़बरदस्ती ख़ैरात वठंदड़ रुबीना खदड़ो जे ज़ियादतनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते नूर बानू फ़कीर किरण फ़कीर दाहींदे चयो त कंडियारो मुहबत डेरो ऐं आसपास वारनि इलाइक़नि में असांजी ख़ैरात जी हद मुक़ररु थियल आहे। हाणे वरी रुबीना खदड़ो असांजी हद में ज़बरदस्ती ख़ैरात वठे थो, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। रुबीना फ़कीर खे रोकियो आहे, पर हू असांजी हद मां ख़ैरात वठणु बंदि नथो करे। अहिड़ी धां सां कंडियारो पुलिस खे पिणु ॾिनी आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी असांजे हद में ज़बरदस्ती ख़ैरात वठंदड़ रुबीना फ़कीर ख़िलाफ़ क़दम खंयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।